नवाब वली मोहम्मद जे कचे में ज़रई ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमर आकाश लाखो। नवाब वली मोहम्मद कचे वारे इलाइक़े में ज़मीननि ते बाअसर माण्हुनि पारां कब्ज़े ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि जो 14 ॾींहं बि एहतिजाज जारी। अलामती बुख हड़ताल जी अॻवानी कंदड़ मीरल भंड कोरट मां वापसी ते बाअसर कब्ज़ा ग्रुप जे चवण ते पुलिस खंबे गुम करे छॾियो। उन मौक़े ते ना वली मोहम्मद जे सियासी समाजी माण्हुनि ऐं आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां हिन रीत वीचार वंडिया आहिनि त मीरल भंड जी का ख़बर न आहे। उहो 2-3 ॾींहंनि खां जबरी तौर ते गुम कयो वियो ऐं उहो गुम हिकिड़नि बाअसर फ़र्दनि करायो आहे। सिंध जे अंदरि जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं कमु कनि थियूं, हीउ मामिलो त पंहिंजी जॻह ते हीउ इंतिहाई जेको आहे सो गैर मुनासिब क़िस्म जो अमल आहे। हिते नेशनल हाईवे ते बंबई जा मुतासिर आबादगार हारी ऐं नंढड़ा ज़मींदार वेठा आहिनि जेके हिन रियासत खां घुर था कनि त असांजे बचनि जे रोज़ी ऐं रोटी जो जेको ज़रियो आहे ज़रई ज़मीन आहे, उन ते नवाब शाह जा सियासी बाअसर धुरियूं जेके हिननि जे ज़मीनुनि ते क़ाबिज़ थियो वेठा आहिनि। असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अर्ज़ु था कयूं त तव्हां हर नंढे वॾे मामले जो सोमोटो वठो था। शायदि हीउ कैंप अव्हांजे नज़र मां न गुज़री आहे या अव्हां हिन कैंप ॾे हिकु नज़र करियो, सोमोटो वठी हिननि मुतासिर आबादगारनि सां इंसाफ़ कयो। जेके मज़लूम आबादगार वेठा आहिनि, इन्हनि वटि पंहिंजा खाता ऐं कानूनी हर प्रूफ आहे। हिननि जेको वञी पंहिंजो हिननि जी जेको बनी ते जबरी कब्ज़ो कयो वियो आहे हथियारनि जे ज़ोर ते, जेको कानूनी खिलाफ़वर्ज़ी आहे, उन जे ख़िलाफ़ जेको मीरल भंड आहे उन कानून जो रस्तो इख़्तियार कयो ऐं कोर्ट में पंहिंजी पटीशन दाख़िल कराए वापसि आयो पिए त उनखे बि जबरी खंबे गुम कयो वियो आहे। जंहिंमें मां इहा घुर थो कयां त हिननि खे जेको 3 पीढ़ियुनि खां हिते आबादनि ऐं आबादगारनि खे पंहिंजी ज़मीन वापसि कई वञे। कैमरामैन खाल दोठो सां गॾु अमर आकाश लाखो, आवाज़ टीवी न्यूज़, नवाब वली मोहम्मद।